अस्सलामुअलैकुम नाज़रीन, SS न्यूज़ अगर आऊँ है आयशा सज्जाद। नाज़रीन सबको पहिने वक्त की हेडलाइंस ते नजर विझंदासीं। सुप्रीम जुडिशल काउंसिल में चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तानी ॿियनि टिनि जजनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल। रेफरेंस में जस्टिस उमर अता बंदियाल, जस्टिस एजाजुल हसन, जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस मुज़ाहिर अली नकवी ख़िलाफ़ ज़ाब्ता अख़लाक़ जी भञकड़ी जो इल्ज़ाम खंयो वियो। शहदाद कोर्ट में नामालूम हथियारबंदनि फायरिंग करे हिक ॼणे खे क़त्ल करे छॾियो। कोटू मोटू चौक ते नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि कुबे सईद खान वासी राशिद खोसो खे क़त्ल करे छॾियो। भेड़ा रोड वेझो पुलिस सां मुबैना मुक़ाबले में ॿ ॼणा मारिजी विया। ॻोठ उस्मान गाहे जो वटि पुलिस ऐं ॾोहारनि जे मुबैना मुक़ाबले में पुलिस जी फायरिंग दौरान ॿ ॼणा मारिजी विया। मारिजी वियल ॿिनि ॼणनि जी सुञाणप न थी सघी। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।